अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा प्यारा दोस्तों भाइरो अल्लाह जा लख शुक्राना जंहिं असां खे मदीने वारे मीर जो उम्मती बणायो। दुनिया में इंसानन जी रहबरी ऐं रहनुमाई जे लाए अल्लाह तबारक व तआला 1.25 लाख नबी मोकलिया, पर सभिनी नबियन जो सरदार सरवाण अगवान सभिनी नबियन जो इमाम तुंहिंजो मुंहिंजो नबी मदीने वारो साईं। जे नबी जो जिस्म जो के सायो न ॾिठो, जे नबी जे पाक बदन मां पसीनो निकरंदो हो तो उन्हें मां मुश्क जी खुशबू ईंदी हुई। मदीने वारो साईं हलंदो हो तो मथों ककर छांव करे हलंदा हा। तव्हां न ॻाल्हाइण जो रोज़ो रखे आया आहियो, जिद करे आया हो तो सुभान अल्लाह असुर न चवंदासीं। जेके जिद्दीरा न आहियो से चओ सुभान अल्लाह। अल्लाह खुश कंदो। हलन त मथों ककर सायो करे, वैरान जमीन ते कदम रिने त पट पोठा बर बयाबान वैरान सरसब्ज शादाब ऐं आबाद थी वञन। जे सॾु करे त जंगल जा जानवर भी जीव जीव चवंदा अचन। जे मदीने वारो मीर इशारो जे त पत्थर पाणीअ मां तरंदा अचन। जे मदीने वारो साईं इशारो करे त वण पाड़ू पटजी झूमंदा झूटंदा सलातूं ऐं सलाम पढ़ंदा मदीने वारे मीर जी हाज़िरी अचे जन। कुछ इंजन चुरी आहे तव्हांजी, खुदा कंदो सदाई सुख्या हुंदो। हमजा भट्टी वारा अल्लाह शला दुखियो ॾींहुं न ॾेखारींदो, रब कंदो मदीने वारे साईं जे रहमत जे छांव में हूंदो। दिल खोले चो सुभान अल्लाह। मदीने वारो साईं सॾु करे त पहण भी जीव जीव चवन।
पत्थर जेकी अबू जेल जे मुठ में हुजन मुस्तफा इशारो करे तो वे पत्थर भी चवन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु इन्नक रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। मोल गोह गालाए शाहिदी दे त मां गवाही थी दिया त तू रसूलन जो राणो तू सभनी नबियन जो सरदार वही। मदीने वारो साईं जे कदे निहारे त जिए अगियों दिसे तिए पुठियों दिसे जिए ॾींहं जे रोशनी में दिसे तिए रात जे ऊंदाही में दिसे जिए वेझे वारन के दिसे तिए परे वारन के दिसे जे नेण खणे त मदीने वारन के त दिसे पर हमसे भट्टी वारन के भी दिसे। अगर को बख्त वारो मदीने में वने ना सोने नबी जे रूपरू धूपदू वनी मवाज शरीफ ते सलाम पढ़े उन जो सलाम त बुधे पर हमजे भट्टी में को पंजे घर जे कुंडड़ी में वेही सलातो सलाम पढ़े उन जे चप्पन जा आवाज गुंबद कदरा में सोनो नबी सुभान अल्लाह सुभान हाय 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 खिल्ली दंद जी चोटी जाहिर थे त खेवण जेड़ा तजला थी वने जे मुरके मदीने वारो साईं मुरके त कायनात सजी में बहार अची वने जे करे मदीने वारो साईं आंगुर जो इशारो करे त चंद्र अधो अध थी वने जे मुंजो लजपाल नबी इशारो करे त लथल सिज मौला अली जे ला ट्रेपारी पढ़ाइण जे ला वरी वापस ट्रेपारी ते पलटी अचे भला ता वेंदो कोन अल्लाह कंदो मदीने जो दीदार थींदो सब वेहो किस्मत सांगे हमसे भट्टी में आयो आया ताजू सभई कसरूं ता मा कढणियूं आहिनि मूंखे सुभान अल्लाह वेहो वेहो थकजी पवंदो हां वो घणा साल थिया ओढ़न जा हिसाब में हूंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे करे मदीने वारो साईं इशारो जे त लथल सिज वापस वरी अचे मौला अली ट्रेपारी कज़ा न करे अदा करे नमाज पढ़े जे मुंजो नबी तुंजो नबी असांजो सुहिणो नबी असांजो महबूब नबी जे करे बुक खणे त अण हूंद मां ककर अची वजन मींहुं वसण शुरू थी वयो सुभान अल्लाह मदीने वारे साईं जे नंढपण जी ॻाल्हि साईं जन जी उम्र हुई 5 साल ज़ाहिरी जिंदगी पाक साईं जन जी 5 साल मक्के में मींहुं न पियो डुकर पइजी वियो माण्हू परेशान जानवर परेशान पो ये मक्के जा मानू जेके होया बुतन के पूजींदा मुशरिक होया छा मुशरिक माना अल्लाह सा शिरक करण वारो अल्लाह के भी मञीदा बुतन के भी मञदा चवंदा हे बुत जेकी ने अल्लाह जे वेझो असा के कन था ये अल्लाह के परचाई था दियो अल्लाह जो इनकार न कंदा अल्लाह के मञदा पर बुतन जा बि पुजारी हुया उन्हनि के भी सजदा कंदा उन्हनि का मुरादूं वठंदा काबतुल्लाह शरीफ जेको हजरत इब्राहिम खलील ठायो न बैतुल्लाह इने में 360 बुत रखया हुया चवंदा हे पुट ॾियण जो खुदा हे मींहुं वसाइण जो खुदा हे न्याणियुन ॾियण जो खुदा हे मुश्किल टारण जो खुदा हर कम जा जुदा खुदा एड़ा बेवकूफ एड़ा जट एड़ा जाहिल पंजे हथन सा पत्थर घड़े ठाए रखन जो नाने असांजी मुराद तू पूरी करे
मींह जो न पियो न मके वारन पाण में गॾजी सलाह कई हे जो होलसेल में यको रखिया आहिनि बुत सवारा ये केड़ो कम ॾींदा अचो त इन्हनि खे चऊं त मींह वसे अचो अचो गॾजी इन्हनि बुतनि खे अर्ज़ड़ा कयूं त मींह वसे पो अचे मके जा सरदार कुरैशन जा कबीलन जा अगवान हड़ई गॾ थिया ऐं बुतन जे अॻियां पाऊं पिया ॿधन पोचा गिचीअ में पायूं बीठा आहिनि हुबुल के पिया सॾनि लात के पिया सॾनि मनात के पिया सॾनि बुतन जा नाला हुया वारो कयो असांखे मींह खपे वारो कयो असांखे ॾुकर पइजी वियो आहे असांखे मींह वसाए ॾियो सॼो ॾींहुं मथा टेकियूं घसायूं पर न ककरी आई न कणी वसी सॼो ॾींहुं गुज़री वियो कणी न पई ॿियो ॾींहुं थियो वरी हे आज़ियूं नीज़ारियूं इलाज मिनतूं बुतनि जे अॻियां मथा टेकियूं वेठा आहिनि पर मींहं जी कणी न पई हिकिड़ो माण्हू उन्हनि में सेबतो हुयो सेबतो सम्झो था छा खे चवंदा सेबतो ॿुधायो न त मां पुराणे खां थो पुछां जी सियाणो होशियार सुलझियल अकुलमंद उन चोड़े कल खां वठी पिया था पुतन खे पिया था सॾड़ा कयो कुझु न वरियो अथव छो न त अबू तालिब खे चओ त पंहिंजे भाइटे मुहम्मद करीम खे वठी अचे त मींहुं वसी पवे साईं करीम अञा पंहिंजी अमड़ जीजल जे पेट पाक में हुया त बाबा साईं अब्दुल्ला दुनिया तां पर्दो करे साईं जन जी उम्र अञा 3 या 3.5 साल हुई त अम्मा जीजल आमना साईं विरेलत करे मलाइक पिया रोवन त मौला तुंहिंजो नबी यतीम थी वियो न अबो अथसि न अमड़ अथसि रब फरमायो त मलाइको परेशान न थियो मुंहिंजो नबी मुंहिंजो यार आहे उनजो मददगार मां अल्लाह कंहिंखे अबो पाले कंहिंखे अमड़ पाले कंहिंखे चाचो कंहिंखे ॾाॾो कंहिंखे नानो कंहिंखे काको पाले मदीने वारे साईं खे पालण वारो मां अल्लाह पाण ईअं ई त कोन्हो जो पींघड़े में हीअं आंगुर जो इशारो पिया ॾियनि त चंडो होॾे पियो वञे जाॾे आंगुर जो इशारो ही परवरिश अल्लाह जी पई हले चंड अल्लाह जो मदीने वारो अल्लाह जो जाॾे आंगुर करे ताॾे पियो चंड वञे पो साईं जन खे जॾहिं बाबा साईं बिरहलत करे वियो अमड़ बिरहलत करे वई त पो ॾाॾा साईं जनाबे अब्दुल मुतलिब पालींदो पो जॾहिं अब्दुल मुतलिब जी आखिरी घड़ियूं थियूं पंहिंजे पुटनि सभिनी खे घुराई सभिनी खे चई त तव्हां सभु मुंहिंजा हलाली बच्चा फर्मा बरदार बच्चा आहियो मां पंहिंजे रूह जो राणो मुहम्मद करीम उन पुट जे हवाले कंदुसि जेको हिन जी खिदमत सही तरह सां करे सघे सुभान अल्लाह पो जनाबे अबू तालिब जेको अब्दुल मुतलिब जो प्यारो पुट हुयो अबू तालिब के चई त अबू तालिब तुंहिंजी अमड़ जेका है न तुंहिंजी घरवारी जेका है उहा बि मुहम्मद करीम जी चाची आ ऐं उन जी वॾी खिदमत ऐं ख्याल रखंदी आ तुंहिंजो पुटड़ो अली सुभान अल्लाह अञा मौला अली जी विलादत न थी हुई साईं करीमन के अग में ही अब्दुल मुतलिब चवे पियो त हिन बच्चे जी परवरिश सही तरह सां अगर कंदो त अबू तालिब पो मदीने वारे साईं के जनाब अबू तालिब जे हवाले कई वसियत कई त मुंहिंजे बच्चे जी पारत हुजे मुंहिंजे मुहम्मद करीम जो घणो ख्याल कजाए पो हाणे जो मींहुं न उठो न त हड़नी मके जे सरदारनि
गरजी चयो त हलो अबू तालिब के चऊं त पंहिंजे भाइटे मोहम्मद करीम के वठी अचे जॾां कुर इन बच्चे जी विलादत थी अजीब अजीब ॻाल्हियूं अजीब मौजज़ा पियो थो ॾेखारे अॼु जेकॾहिं मींहुं वसंदो त मोहम्मद जे सदके सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो वॾा वॾा चङा मुड़स जेके हुया न उहे सभई आया जनाब अबू तालिब वटि साईं असां तो वटि अर्ज़ खणी आया आहियूं तुंहिंजो भाइटियो जेको मोहम्मद करीम आहे न उन खे वठी हल मस्जिदुल हराम में बैतुल्लाह शरीफ वटि उते हली तुंहिंजे बचड़े मोहम्मद जो वसीलो वठंदासीं त असांखे मींहुं वसंदो सुभान अल्लाह अबू तालिब फरमायो त हींअर मंझंदि आहे काड़ो आहे गर्मी आहे उस आहे मां पंहिंजे बच्चे खे ॿाहिरि न कढंदुसि यार गर्मी में काढ़े में मां पंहिंजे बच्चे के बाहर न कढंदो शाम थिए ॾींहुं ठरे थधिकार थिए पोइ मां पंहिंजे बच्चे खे कढी या असां इंतजार था कयूं असां सभु वेहूं था मस्जिदुल हराम में मस्जिदुल हराम अल्लाह ॾेखारींदो आहे विच में काबो आहे जंहिंखे कारो गिलाफ चढ़ियल आहे उन जे चौधारी मस्जिदुल हराम आहे इहो काबतुल्लाह अल्लाह जो घर बेते अतीका जंहिंखे ॾिसण बे इबादत चो जंहिंखे इन काबे ते हर वक्त में 120 रहमतूं वसन थियूं घणियूं 60 रहमतूं उन्हनि खे जेके तवाफ था कनि 40 रहमतूं उन्हनि खे जेके उते निमाज़ था पढ़नि ऐं 20 रहमतूं उन्हनि खे जेके रुॻो काबे खे ॾिसनि था सुभान अल्लाह अल्लाह शला असांखे बि इहो दीदार नसीब कराए शाम थी त मदीने वारे साईं खे नवां कपड़ा पारायूं अॻे ई सुहिणो वरी जो सिंगार कराई त मुस्तफा जो चेहरो ईअं पियो लॻे त ॼण चोॾहीं जो चंड ज़मीन ते लही आयो अबू तालिब मदीने वारे साईं के झोली में भाकुर में विझी खणी आयो जेडी मल हुजूर जन के आंदई ओडी मल पूरे मक्के जा मानू गजया सरदार चंगा मुड़स नंढा वड्डा वडेरा नंढेरा सभई मौजूद हुया जनाब अबू तालिब मदीने वारे साईं के खणी आयो हिय कयई जो बैतुल्लाह शरीफ जी उभरंदी जेका दीवार जेनो दरवाजो पाए जे पासे नो हजर अस्वद भी आए इने दीवार वटे आयो ऐं मदीने वारे साईं के हिय कच्छन जे हेठों वरते जे नंढड़े बार के खणबो न हिय करे महबूबन के मथे करे सरकार जी पुठी मुबारक बैतुल्लाह जे दीवार सा लगाई दीवार काबे जी सा मदीने वारे साईं जी पुठी मुबारक लगाई ऐं मुस्तफा जो मुखड़ो मुस्तफा जो पाक चेहरो हेॾे ऊपर पासे ॾे हो सारे मक्के जा मानू बीठा हुया ओडी मल अबू तालिब चयो ओ मुंजा मौला ओ मुंजा रब करीम तोखे वास्तो थई हिन पाक चेहरे जो वसीलो थी मोहम्मद जे मुखड़े जो असांते मींह न उठाइन असांते डुकर हुआ असांखे मींह जी जरूरत आ मुंहिंजा मौला सॼो ॾींहुं कल टियों ॾींहं खां हिननि बुतनि खे सॼो आहे मींह न उठो आहे अॼु असां तो वटि मोहम्मद मुस्तफा जी मेड़ खणी आया सुभान अल्लाह मुस्तफा जो पाक मुखड़ो जमायत जो मक्के वारन जो नजरू मुस्तफा जे पाक चेहरे ते हुयूं ऐं मथे में ॾिसन पिया त ककर आयो या न मुस्तफा जे मुखड़े खे बि ॾिसन पिया वरी मथे
किथे पिया दिसन अबू तालिब पियो चे मौला असां वटि ॿियो कुछ ना है मोहम्मद जी मेड़ खड़ी आया आहियो सुभान अल्लाह हसीन चेहरो ऐ लाल लपड़ा ये गुलन में गुलाब ना ओ जाने जाना ओ शाह जगन में तू जो जडन हारी खिली खिकारी दिलियों हजारे हबीब बठारी झलक झलक ठीजे मिठाई वाली हशर जो नते हिसाब ना ओ जान जाना शान शाना ओ जाने जाना शान शाना जगने में तू जो जवाब ना है मुझा दोस्तों अन्या अबू तालिब जी दुआ पूरी न थिया त आसमान ते ककर अची विया वट फुड़ो बसण लगो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे जेके माण्हू बीठा हुया इनन मां को हिकड़ो न बचो जंहिंजा कपड़ा मींह में न पुसी विया हुजन मक्के मस्जिदुल हराम जी सरजमीन ते मींह पलटजण लगो मक्के जूं गलियूं मींह में भरजी वहण लगियूं ओडी मल अणहूत मजा न ककर हुयो न झुड़ हुयो न मींह जी मुद हुई पर मुस्तफा जे मुखड़े जो वसीलो वठण सां अण मुदाए तो मींह अची वियो खिवणियूं चिमकण लगियूं गजगोड़ू थियण लगियूं वॾ फुड़ो वसण लॻो अबू तालिब सरकार के खणी सीने सां लातो पेशानी पाक के मिठड़ियूं ॾींदो वापस घर ॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओडी मल जनाबे अबू तालिब एकड़ो शेर पढ़ियो कसीदो ठायई शायर हुयो फिल बदी शेर पढ़ी वबयत युस्तस्कल गमाम बिवजी सिमालुल यतामा व इस्मतुन लिल अरामिली वाह मुस्तफा जो मुखड़ो वाह मुस्तफा जो चेहरो जंहिंजे सदके ककर मींह वसाईंदा आहिनि सुभान अल्लाह हिन चेहरे जो वसीलो वठो त ककर मींह वसाईंदा आहिनि ही उहो मुंहिंजो महबूब थींदो जेको यतीमन जो यार थींदो मिस्कीनन जो मददगार थींदो अबू तालिब जे अखियुनि में लुड़क वहन पिया मुस्तफा जो कसीदो पढ़े पियो शान में नात पढ़े सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं करीमन जी उम्र घणी हुई जी 40 साल ते साईं जन के ऐलान नबूवत हुकुम मिलियो नबूवत जो ऐलान कयो 40 साल 13 साल मक्के में रहा वरी हिजरत करे मदीने आया मदीने में भी कुछ साल गुजरिया मस्जिद गमामा अज भी तवा मदीने में वनो बाबु सलाम कुंड ते पंजन कुबन वारी मस्जिद गमामा अज भी मौजूद बीठी तो जरूर वंजो मदीने वजो नहीं ने मस्जिद जो दीदार बेशक सही बेशक बेशक
गम्मामा जी माना है कक्कर वसंदड़ु कक्कर इन्हें मस्जिद में हुजूर जन जुम्मो प्या जुम्मे नमाज जो खुतबो प्या देने तकरीर प्या कन जुम्मे का आगे में खुतबो ये सामो दरवाजे को एक बद्दू आयो एरा भी बहराड़ी जो मानू सदु करे जी या रसूल अल्लाह साईं मींहुं न उठो मुल्क में अनाथ थी वया जानवर था मरन मानू था मरन वण सुकी विया आहिनि पंहिंजे रब खां असांखे मींहुं वठी ॾियो साईं जन खुतबो पे ॾिनो खुतबो रोके हीअं बुक झलियो मौला वड फुड़ो वसाए लागी तो वसाए खैर वारो वसाए पे दर पे वसाए अमुन वारो बरकत वारो मींहुं वसाए जैसा वण सावा थियन ज़मीनूं आबाद थियन एड़ो मींहुं वसाए असा भी था चो न झुड़ हो न ककर हो न मींह जी मुद हुई जीअं महबूब दुआ घुरी अञा दुआ पूरी न थी आ त मींह वसण शुरू थी वियो वड फुड़ो अचे जो मींह उठो साईं जन जुम्मो पढ़ायो पर मींह बंद न थियो टे पारी थी वई मींह न बंद थियो सिज लही वियो मींह न बंद थियो अगे तो मींह ईंदो मर्ज़ीअ सां अॼु आयो साईं जी मर्ज़ी सां हाणे वेंदो बि साईं जी मर्ज़ी सां सुभान अल्लाह मींह जुम्मे जो बाकी ॾींहुं वसंदो रहियो छंछर मींह बंद न थियो आचर मींह बंद न थियो सूमर अंगारो अरबा खमीस वरंदो जुम्मो 8 ॾींहं थी विया असां बि चवनि था आसमान न ॾिठोसीं बादल एॾा त छायल रहिया जो असांखे उस तिड़को नज़र न आयो 8 ॾींहं सुभान वरी सागो जुमे जो ॾींहुं सागी मस्जिद गमामा साईं जन जुमे जो खुतबो ॾियण बीठा सागे दरवाजे का सागो एराबी दाखिल थियो रड़ के या रसूल अल्लाह घर रही विया माल बुडी विया घर नुढन था पंहिंजे रब खे जो मींहुं बंद सुभान अल्लाह बेशक मुझे लजपाल नबी खुतबो रोके हिय चयो अल्लाहुम्मा हवालीना ला अलैना मुझा मौला असां जे चौथारी मदीने जे चौथारी वसाए मथों न वसाए हिय आंगुर फेरायूं त ककर हटंदा विया ये कोल ठही बीठा जे इच्चीअ में हार पाइबो आ ये ककर मदीने के हार उठाए बीठे मदीने शरीफ के ककर हार उठाए बीठा ऐं बाहर वसे पियो शहर में 8 ॾींहंनि खां पोइ सॾी ओडी मल मदीने वाले साईं फरमायो ए सहाबियो जॾहिं मां नंढड़ो हुयुसि त मींहुं न उठो हुयो पोइ मुंहिंजे चाचे अबू तालिब मूंखे बैतुल्ला में खणी मुंहिंजी पुठी काबे सां लॻाए मुंहिंजे वसीले सां दुआ घुरी हुई उन्हनि ते मींहुं उठो हुयो पोइ मुंहिंजे चाचे अबू तालिब मुझे शान में जेके शेर पढ़िया हुया आहे कुछ मुखे मुझे चाचे जा शेर ॿुधाई सुभान अल्लाह मौला अली शेर जलील हैदर करार थियो या रसूल अल्लाह अबू तालिब मुझो बाबो हुयो उन जा शेर मुखे याद आहिनि इजाजत मिले ताऊ तनके बाबा साईं दा शेर पढ़ी बुधाया हुजूर जन के नंढपण जो ज़मानो याद आयो चाचा साईं अबू तालिब जी याद आई हुजूर जे अखिन में गोढ़ा थी विया अखिन मां लुढ़क हीअं पिया टिमन जिए मोतीअ जा दाणा टिमंदा आहिनि हुजूर जे अखिन मां लुढ़क वहन पिया
फरमान प्या अली मुखे पंजे बाबे मुझे चाचे अबू तालिब वारा वे शेर पढ़ी सुभान अल्लाह सुभान मौला अली जने इयो शेर पढ़ियो वबियत युस्तस्कल गमाम बिवजी सिमालुल यतामा व इस्मतुन लिल अरामिनी मुस्तफा जो पाक नूरानी चेहरो रोशन चेहरो जे सदके बादल मीह वसाईंदा ने सरकार जेनी मल ये शेर बुधाइन लजपाल नबी जे अखन में लुढ़क वही सुभान अल्लाह सच चयो जनाबे अबू तालिब त मुस्तफा जे मुखड़े जो वसीलो वठो नथियणा कम थी पवंदा आहिनि हमज़े भट्टी वारा रस्तो माथो बुधाया अमल तू कजा जे मुश्किल नट रही त डोहारी मुखे समझ जा यकीन न चई दस्तावेज लिखी जाए का मुश्किल थई का दर्द थई का तकलीफ थई का हाजत थई सोहनी तरह वुजू कर ठाहे ठाहे वुजू कर पाक साफ कपड़ा पाए वुजू करे बरकातू नफिल हाजत पढ़ पो बरकातू हाजत नफिल पढ़ी दुरूद पढ़ जेतरो पढ़ी सगी उन्हें का पो हथड़ा खणी चो मुझा मौला वसीलो थई मुहम्मद मुस्तफा जे मुखड़े मुझा मौला वसीलो थई मदीने वारे साईं जे रोशन रुखसारन जो हुजूर जे गलन जे सदके हुजूर जे चप्पन मुबारकन जे सदके हुजूर जी रोशन पेशानी जे सदके मौला मुझी ये हाजत ही जरूरत पूरी कर ओ मिठा या मदीने वारे साईं जो वसीलो वठी हुजूर जे पाक चेहरे जो वसीलो वठी दुआ घुरंदे नथियणा कम थी पवंदा मुश्किलातूं टरी वेंदियूं दर्द लही वेंदा नथियणा कम भी तुंहिंजा बणजी पवंदा मुंहिंजा मौला गुनाह बख्शाया मुंहिंजा मालिक गुनाह बख्शाया वठी मेड़े मुहम्मद आईया ओ केड़ो कंधड़ो खड़ा गया तो मारे मरम मिठा थो यवांजो ओ अची साइले भई दरते सताया अची साइले अची साइले भई दरते सताया वठी मेड़े मुहम्मद आईया चौसल या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह असा सिर दा सौदा असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे नाल माही दे ओ लगियां दिलियां नाल पुलर दे लगियां दिलियां असा इश्क दा कलमा भर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा ओ रांझा काबा रांझा किबला मालिक मेरा शाना वाला ओ दिल करेंदी सजदा सजन नो असा सिर कदमा ते धर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे असा
सौदा कर दे सिर दा सौदा कर दे नाल पुनल तेरे बोल दिया दिया असा इश्क दा कलमा कर बैठे सा सिर दा सौदा चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझे मुस्तफा जो मुखड़ो पाक चेहरो ऊंदा ही रात ने ईंदा बत्ती बिजली शम्मा बोलो लालटेन बारण जी जरूरत न पवंदी हुई मुस्तफा जे चेहरे जी रोशनी सा अंगण ऐवान रोशन थी जे अम्मा आयशा सिद्दीका जी सुई पवे हथोरायूं पई दे सुई असल पई अचे ओचतो हबीबा आया मुर्किया एडी रोशनी थी जो अम्मा सुई तगोली पर सुई में सगो दाखिल करे सही सुभान लेके तो नबी साजड़ो सावा करो ओ ना दाना बराबरी न कर ईमान विञाए छॾींदे पंहिंजी कई कमाई चट करे छॾींदे कुझु न थी तूं ज़मीन ते कीड़नि वांगुरु हली मुंहिंजो मुस्तफा अर्श मोहल्ला ते वञी दीदार करे नबी असां वांगुरु हुयो कोई मिसल नहीं ढोलण दी कोई मिसल नहीं ढोलण दी चुप करे मेरे लिए इथे जा दसंगल की खजीने दी दसंगल की खजीने दी सारा जग खांदा है खैरात मदीने दी सारा जग खांदा है खैरात मदीने दी कोई सारियां जो धरिया मुखड़ा विखाओ ढोलण हाय हाय मुखड़ा विखा मदनी अखीं ॾाढियां ओ जरिया सल्लल्लाहु काफिलो मक्के मान तो मदीने जेला अल्लाह वो दियाने जो असां मक्के मां निकरूं ऐं मंज़िल हुजे ए मेरे खुदा एक दिन तो वो दिन ऐसा मक्के में जो दिन गुजरे हो रात मदीने में लजपाल मोहम्मद की है ज़ात मदीने में कुछ अश्क निकामत के कुछ हार दरूदों के ये लेके चलेंगे हम सौगात मदीने लेके चलेंगे हम सौगात मदीने में
रब चलो मदीनो देखा काफलो मक्के मानिक तो बस में चढ़ा 40 मां बस अली रस्ते में अधवाट ते बस रुकी मानू लथा ने माल पड़ियो बुजू वगैरह कयो मानी खादो होटल ते सब पैसेंजर मोटी आया हिकड़ी सीट खाली हिकड़ो मानू ना आयो ड्राइवर पुछो भाई सीट खाली है केर वेठो ये ते हिकड़ी माई वेठी जाया ना वन सो माई काने भाई वनी निसन माई होटल की बेंच ते बैठी आ मुंह तस मदीने पार अखर ममीर दार रोए बैठी अम्मा दर्द तकलीफा पेट में सूरा बुखार अच्छा डॉक्टर बाहे अस्पताल भी आए दवा भी आए स्टोर भी आए छा तकलीफ माई वेतर रोन लगी अम्मा गाल त बुधाए बस सजी तुझे इंतजार में आ तू हिते वेठी रोई मसलो छाहे माई वेतर रूमी करे आखिर गाल केड़ी थी गाल हिया त मां हिकड़ी बद पेशा बद किरदार औरत आया मुझी जिंदगी बदकारी में गुजरी हाणे मदीनो वेझो आयो मुस्तफा जो मदीनो पाक शहर पाक माण्हू पाक मां हिकड़ी नापाक गुनहगार औरत आया हाणे रोअण थी त मुंह केड़ो खणी अल्लाह कंदो केड़ो खणी सुमन सुमरा मुझो मेरो मुथियो वंजणो पियो जिते हलण नाहे सुनरी माई रोण लगी तमामो केड़ो खणी वञा कंदो खण जे क़ाबिल न आया मोह देखण जे लायक पंहिंजा गुनाह याद था चले रोआं थी त पाक दर ते मां केड़ो कंदो खणी वेंदसि आऊं कीअं विझां अड़े हेर अंगण तुंहिंजे अचण जी मुंहिंजा मेरा पेर अंगण तुंहिंजो उजरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बड़ी हिकड़ो शेर तां के ॿुधाए तां बोली सरा किया ॿुधंदो दिल हाज़िर चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या नबी अल्लाह मैं मना न सकम सुती किस्मत निमरूं जगा न सकम सुन मदनी माई मैं मना न सकम मुंडदी चंदगी हुयम रुलदी रयम साईं दे नड़न लगन त मैं भुलदी रयम डंड खुलदी गई अमल करदे रयम डंड खुलदी गई अमल करदे रयम अना खाली थिया कुछ बचा न सकम सुन मदनी माई मैं मना न सकम ओ सुन अरबी माई मैं मना न सकम खड़ा नफ्स शैतान फटके चा चढ़िया नेकियां अमल डाकू लुट जो गया ओ जरा कुछ न बचा अगू थी इसमें क्या डाकू लुट दे गए मैं अल्लाह
किस्मत निंदरो माई ज़ार ज़ार रोए पई उन्हें बस में हिकड़ो मर्दे दुर्वेश अल्लाह जो वली बैठो ये मुराक़बे जी कैफियत में आ मदीने वाले साईं जो मुराक़बे में दीदार साईं फरमाया बन न्याणी के मुझे सलाम अचो चईस छत कुरान न पढ़ियो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका जे पंजे जानिन सा जुल्म करे बैठा आहिनि गुनाह करे बैठा आहिनि हबीब तुंहिंजे दर ते अचनि तुंहिंजे मदीने वस्तगफिरुल्लाह वो अल्लाह का बख्शिश घुरन वस्तगफर लहुमुर रसूल ऐ रसूल उन्हनि की सिफारिश करे लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा अल्लाह के वडो तौबा कबूल कंदड़ ऐ वडी बात करण वारो लहंदा रब उन्हनि जी तौबा भी कबूल कंदो रहमत जूं झोलियूं भी भरे ॾींदो अचन तुझे मदीने में जे गुनाहगार हैं बदकार हैं तुझे मदीने में अचन मां नहीं छड़ी दो वदा अल्लाह तौफीक ॾीने हिकड़ो भेरो दाल मदीने इंशाअल्लाह भला जे मदीने पहुची न सकियो ही न ते हिते भी मदीने वारो परे ना सिक में सलाम पढ़ इश्क उल्फत मजा दुरूद पढ़ तुझे चप्पन जा आवाज मदीने वारो रोज़े पाक لأن النبي صلى الله عليه وسلم حاضر ناظر في هذا الأرض الأكبر حضرت मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था त मदीने वारो साईं हिन कुशादी धरती में हर जाइ ते हाज़िर भी आहे नाज़िर चा तुंहिंजो हमज़ो भट्टी वारो ॻोठ मदीने वारे साईं का निकल अरे हे त मुंहिंजे मदीने वारो साईं आ पर बगदाद वारो साईं पीरन जो पीर जो फरमाए नज़र तु इला बिलादिल्लाह जमा खरदलतिन अला हुक्म इत्तिसाली सॼी दुनिया में रब जा शहर ईअं तो असांजी तरीअत सरियां जो दाणो बगदाद वाले साईं की नजर एतिरी आहे त मदीने वाले साईं की नजर बुझो ही छा मदीने वाले तू निकल ही छा मुझे लजपाल नबी जे चंगा अमल तो करी त मुस्तफा की खुशी साईं फरमान त वजद तो कुर्रत ऐनी फिसला मुझे अखिन जी थधाण नमाज में रहंदो आहियां मुझे उम्मती नमाज पढ़ंदो आहे उनके नमाज पढ़ंदे ॾिसंदो आहियां त मुंहिंजी दिलि ठरंदी मदीने वाले साईं के खुश कंदो राजी कंदो केड़ा राजी कंदो मदीने वाले साईं के राजी कंदो वो अज पक्को पह कयो त नमाज इंशाअल्लाह पंज वक्त नमाज पढ़ पंज वक्त खणो पढ़ंदो नमाज पंज वक्त नमाज पढ़ो मस्जिद के आबाद कयो नेक रस्ते ते हलो चंगा कम कयो मदीने वाले साईं खुश सुभान अल्लाह जे तू बुरा अमल तो करी बुद्धा कम तो करी बेहयाई जा कम तो करी निकल अल्लाह सही को मदीने वाले साईं का तू बुझो नहीं बेटा कुछ तो हया कर तू जो मालिक तो ॾिसे ऐं फरमानी तू जो रब तो के ॾिसे वो पाण गवाह तुझे मथा हुजे मदीने वालो साईं तुझे ला शाहिद हुजे ऐं तू बेटो गुनाह जा कम कर न गुलाम आई उम्मती आई हुजूर जो कलमो पढ़ियो थई त मलाए देखा हां हुजूर जी गुलामी में फायदो थई हुजूर जे फरमा बरदारी में फायदो थई हिते जो बे हर रास्ते में जिल्लत वारिया रुसवाइया मुस्तफा जे गुलामी में इज्जत कामयाबी कामरानी सोबा हिते जी भराई हुते छा था चओ साईं जा फरमा बरदार थींदो हां बटी घट था ॻाल्हायो मां कीअं यकीन कयां मथे हथ खणो साईं जा सच्चा फरमा बरदार थींदो
सुन्नत शरीयत में अमल कंदो हुकुम हबीब जो मिले उन ते अमल कंदो इंशाअल्लाह शरीयत मुझे मुस्तफा की सुन्नत हां मदीने वाले साईं की सुन्नत है कुरान वाते क्यों बैठो या सुन्नत एड़ी आ जेका कब्र में गड्डो नमाज पढ़ो था सुन्नत पढ़ो था ये सुन्नत हिते जेके पढ़े सवाब मिली पर ये सुन्नत एड़ी आ जेका कब्र में गड्डो बिठा महबूब जी सुन्नत ते अमल कयो शरीयत ते अमल कयो दीन जे रस्ते ते हलो सोने नबी दा सच्चा पक्का आशिक रसूल बणजी वणो फरमा बरदार बणजी वणो बिनी जहान में रब कामयाबी नसीब कंदो अल्लाह करीम अल्लाह जमा सा जो बुधण पजे दर ते कबूल मंजूर फरमाए सोने नबी जी गुलामी में जियारे मुस्तफा जे इश्क वारो मौका नसीब आमीन अल्लाहु आमीन सबको पंजे मकसद ला आमीन या अल्लाह इन सारी जमात राज़ी थी हमसे भट्टी जे गोठ जे मथा पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला बीमारनि खे शिफ़ा ॾे दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनी मुश्किलातूं माफ़ कर या अल्लाह उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी मुंहिंजा मौला मदीने वारे साईं जे दर जी सची ग़ुलामी फरमा बरदारी إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله